अॼु असां सां मौजूदु आहिनि ताहिर मिठू साहब। अस्सलाम वालेकुम ताहिर साहब। वालेकुम सलाम। तव्हां कीअं ॿुधायो? त ठीकु आहे। अल्हम्दुलिल्लाह। असां महिरबानी तव्हांजो। अॼु तव्हां मीडिया थ्री से यादि कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं तव्हांजो बि एतिरो ई नालो आहे ताहिर मिठू, पोइ आहे पहिरीं तव्हां आहियो, पसे परदा तव्हां हूंदा आहियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा सर, असां जो जेको पहिरियों सुवालु आहे उहो इहो आहे त तव्हां फ़न जो आगाज़ किथां कयो? जी बाबा साईं, पहिरीं त हर कोई आर्टिस्ट इहा ॻाल्हि कंदो आहे स्कूल खां ई, पर स्कूल खां तरबियत हूंदी। ॿियो वरी बाबा काज़बख्श मिठू मूंखे पुटु करे पालियो आहे। उन ई हवाले सां वरी प्रोग्रामनि में वेंदा हुआसीं। पोइ उस्ताद मोहम्मद साहब खे ॿुधणु घणो पसंदि थियो, या ख़ुशनसीबी मुंहिंजी जो एतिरा आर्टिस्ट बाबा मिठू जे केराफ़ इहे नसीब थिया। वहीद अली ख़ान, पंहिंजो अलन फ़कीर साहब, जलाल चांडियो साहब, माना वॾा जेके बि नाला आहिनि, अलाह उन्हनि खे जे कुझु आहिनि, कुझु हिन दुनिया में न आहिनि, अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जायूं ॾे। पोइ इहो शौक़ु पैदा थियो। पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब खां पोइ उस्ताद वरी बीमार घणो रहंदा कोटड़ी आहे उस्ताद वारा। पोइ वरी उस्ताद बाबा सिंगार सलीम जो शागिर्द मजीद सिंगार, जंहिंजो बिरादर रज़ाक जमील सिंगर ॻाईंदो आहे, उन्हनि खां पोइ वरी हारमोनियम जी बि सिखिया मूं वरिती। पोइ वरी ढोलक जो मूंखे शौक़ु हो, माना म्यूज़िक जो शौक़ु। पोइ उस्ताद मोहम्मद आचर ढोलक नवाज़, उहो कोटड़ी। इहो भाग मुंहिंजा इहे जो सभु मूंखे कोटड़ी में मिलिया। सो अलाह साईं जी महिरबानी हुई, उस्तादनि जो दुआऊं। अच्छा, तव्हां जेको ज़िंदगी जो पहिरियों गानो, अहिड़ो गानो जेको ॻायो हुजे ऐं उहो फेमस थियो हुजे, उहो कहिड़ो हो? उहो केटीएन जो दौरु हो शुरूआती, त तुंहिंजे पेरनि जे पायल जी छन छन, राति जी सांत खे थी छिरकाए। ताहिर भुट्टो जी शाइरी हुई ऐं ट्यून मुंहिंजी हुई, ऐं वीडियो केटीएन जे हवाले सां थियो। अच्छा, जॾहिं ॾिसो इहो वक़्तु हुयो जॾहिं टीवी चैनल्स हुया ऐं तव्हां म्यूज़िक कंदा हो, इहो कंदा हो, त उन वक़्तु तव्हां इन्हनि गाननि खां अलावा ॿिया कहिड़ा कहिड़ा गाना कया, कहिड़नि कहिड़नि चैनल्स लाइ कया? तॾहिं पीटीवी जो दौरु हो। पोइ पीटीवी जा प्रोग्राम हूंदा, रोशन तारा, ऐं एतिरी असांजी एज कोन्हे, छो जो हुते प्रोग्राम पंहिंजा वॾा सिंगर हूंदा। पोइ केटीएन जे हवाले सां जीअं स्टार्ट थियो त इन में उॾार प्रोग्राम बि शुरू थियो, ऐं इन ई हवाले सां पोइ सिंध टीवी जा बि काफ़ी प्रोग्राम थिया। त वरी अञा थोरो जज़्बो वधियो, छो जो पीटीवी ते मख़सूस प्रोग्राम मिलंदा उन टाइम। रोशन तारा थी वियो, या वरी कचारी प्रोग्राम, त वरी साईं सालियो शाह जिन हूंदा त वरी उन में ॿाराणो एतिरो कोन ॻाल्हायो वेंदो, या परख में बि मुक़ाबले तौरु। तो इन हवाले सां पोइ वरी हीउ जो आयो सथ पैदा थियो, त अञा कुझु माहौल बि थियो, ऐं असां बि इंट्रोड्यूस थियासीं चैनलनि सां, असांखे बि पधिराई मिली। अच्छा, इन सॼे माहौल में हिकु दफ़ो तव्हां अचानक जेको आहे अची वियो कोक स्टूडियो। जी 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 जी। इहो इतफ़ाक़ कीअं थियो? इहो इहो वरी रोयल हयात साहब रौनक हयाती ॾे, पोइ उन जी कोशिशि हुई। पोइ असांखे ॿियो असांजी जीजी मैडम माई धाई, इहे सिंध मां असां तव्हां जेको आहे सो पोइ ऑडिशनूं बि हुयूं। पोइ जीअं वॉइस ऑफ इंडिया हूंदो, त हिननि जी बि शुरूआत में वॉइस ऑफ इंडिया वांगुरु इहे असांजी ऑडिशन थी। पोइ ऑडिशन में मुंहिंजो ॻारायो त असांखां सिंध जी फोक काफ़ी आइटम हुननि। पोइ हुन में सिलेक्ट इहो कयूं, लतीफ़ सरकार जी वाई पेरे पवंदी सान, चवंदी सान, रही वञ राति भंबोर में। असां जे नाज़रीन चाहींदा त उहो थोरो जेको आहे जंहिं ट्यून में तव्हां ॻाई हुई उहो असांखे जेकॾहिं थोरो। जी जी बिल्कुलु हाज़िर। ला 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 हो मियां हो भला ला 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 मियां हो, जी लतीफ़ सल सिंधड़ी आबाद हुजे, ओ पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंबूर में, अल्लाह रही वञ रात भंबूर में, पेरे पवंदी सान। रोज़ो पाक रसूल जो म्यां हो अला हो, रोज़ो पाक रसूल जो म्यां, सोने रसूल जो
आका रसूल जो, मदनी रसूल जो, प्यारे रसूल जो। ओ चोंठ चुमदी सान चमदी सान, चोंठ चुमदी सान चमदी सान, रही वञ रात भंबूर में अल्लाह, रही वञ रात भंबूर में तेरे पवंदी सान। अच्छा, इहो एक्सपीरियंस हाणे हिन ते अचूं था त तव्हां इन खां पहिरियां बि ऑडियो ट्रैक ठाहींदा रहियो जी जी जी। ऐं वरी इन्हनि सां जॾहिं कमु कयो त कम जो डिफरेंस छा ॾिठो, माना फ़र्क़ु छा ॾिठो? काफ़ी मज़ो आयो, काफ़ी महिनत हिननि माण्हुनि जी। जीअं असां ॾांहुं कमु थिए थो, पर असां ॾांहुं वरी चवंदा आहियूं त बसि झटि मनी बट बिहार कमु, वरी हुननि जो माना इहो महीनो खनि त रेसल हली, छो जो मुंहिंजो ट्रैक या लिफ्टिंग न हुई जी, डायरेक्ट ई लाइव रिकॉर्डिंग हली हुननि जी। सही। जेको बि हुननि जी महिनत, माना हर हफ़्ते सॾाईंदा हुआ उन जे हवाले सां, पर हुननि जो इहो हूंदो हो भई फ़ोन ते बि ग़लती ॿुधाइबी न, इहा बि अची उते माना इहो लीक न थिए इहा शइ। सही। हा, हुननि जो हिकिड़ो प्राइवेट कमु, मोबाइल असांजा जाम थी वेंदा, बाबा इहे फोटू न आहे कढणो, माना इहा शइ ॿाहिरि न वञे, जेसिताईं असीं रिलीज़ न कयूं तेसिताईं माना उनजी सुणक न वञे। बाक़ी उनजी महिनतूं कमाल, ऐं हर को पंहिंजे कम जो महारत पियो रखे, जेको बि म्यूज़िशियन उते। छो मूंखां त ॻोड़ा वही विया, जंहिं महिल फाइनल रिकॉर्डिंग हुई त जंहिं महिल हुनजो बैंड सॼो स्टार्ट थियो त मूंखां ॻोड़ा हली विया त हेॾो कॾहिं पेज ताईं मिलियो कोन, माना अहिड़ो परफॉर्म जो मौक़ो मिलियो कोन्हे, अहिड़ो स्टेज, त इहो मुंहिंजे लाइ ज़िंदगी वॾो इज़ाफ़ो। अच्छा, इन जो रीज़न छा आहे? जीअं तव्हां हाणे ॻाल्हि था कयो त असां वटि सिंधी चैनल बि आहिनि, असां वटि शोज़ बि तमामु जाम था थियनि, पोइ बि असां वटि अहिड़ो प्लेटफॉर्म्स छो नथा अचनि, माना अहिड़े क़िस्म जो कमु छो नथो थिए? हुननि ॾांहुं ख़र्चु आहे, असां ॾांहुं वरी ख़र्चु एतिरो कोन थो ॾिनो वञे, असीं चवंदासीं इहो प्रोग्राम ₹1,00,000 में थी वञे, जेको हुननि जो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ा, छो जो आहे कोक जो कमर्शियल जो पंहिंजो हिकिड़ो ख़र्चो, ऐं असांजो माना हिते त टैलेंट त जाम आहे, थी सघे उन्हनि खां वधीक कमु करण वारा हुजनि, पर हाणे अहिड़ो प्लेटफॉर्म कंहिंखे ॾिनो वेंदो त उन हवाले सां ई पंहिंजे हिसाब सां कमु थींदो। हाणे जीअं इरफान समूह साहिबु आहे त काफ़ी, पर हाणे इन्हनि माण्हुनि खे बि अहिड़ो ई प्लेटफॉर्म, एतिरो बजट मिले त इन खां वधीक थी सघे थो। अच्छा, तव्हां हींअर जेके आहिनि रिसेंटली कीअं जेको कहिड़े प्लेटफॉर्म्स ते अॼुकल्ह तव्हां सिंगिंग कयो था? हींअर ऑडियो लैब में कमु कयूं पिया इरफान समूह साहिब सां गॾु, उस्ताद बुखारी जी कंपोज़िंग कई आहे, कंपोज़िंग मुंहिंजी आहे, म्यूज़िक उन्हनि ॾिनो आहे, इहो बि अनकरीब रिलीज़ थींदो ऑडियो लैब मां, छो जो हुते कम जो मज़ो आहे, पंहिंजी तख़लीक़ करण जो मज़ो थो अचे, त माना जिते कमु बि थिए, माण्हू हेॾी ट्यून बि ठाहे, महिनत बि करे, वरी उहा सजाई वञे अजाई न वञे, त इरफान समूह साहिबु हींअर माशाअल्लाह हुनखे हयाती ॾे, हिकिड़ो सुठो ज़हन आहे, ऐं अलाह साईं हुनखे इहा अता ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे। टीवी चैनल्स जे बारे में छा चवंदो? छाकाणि त ॾिसो हाणे त अलहमदिल्ला असां वटि जी 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 पहिरियां त PTV हिकिड़ो हूंदो, उस में बि सिंधी जो टाइम हूंदो, हाणे अलहमदिल्ला असां वटि जेके आहिनि टीवी चैनल्स जाम आहिनि। जी 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 न इहो सोशल मीडिया जे हवाले सां काफ़ी टैलेंट आयो आहे, माण्हू जिन वीचारनि खे मौक़ा कोन पियो मिलिया, काफ़ी आर्टिस्ट, माना इहो एतिरो थियो जो आर्टिस्ट बि ओतिरा ई, हा जेतिरा चैनल निकिता इहे बि वीचारा रहिया पिया, न त के वीचारा शौक़ में झूना थी विया, के त PTV ताईं हसरतूं रहिजी वियूं, पर के त वरी ॼमंदे ॼाम थी हलिया, जीअं खुलिया त उहा अखियूं उन्हनि खोलियूं त सोशल मीडिया बि हो, काफ़ी टैलेंट मिली वियो, नई ज़िंदगी मिली, नई सोच मिली वई, ऐं हाणे त सिखण ऐं चवंदो आहियां त सवलो आहे, पर सिखण वारा न आहिनि। अच्छा, जेके उस्तादनि जे पुठियां ई उहो बि वक़्तु, पर हींअर यूट्यूब ते तव्हां हर उस्ताद मौजूदु आहे, हर रागणी मौजूदु आहे, जंहिंजे पुठियां तव्हांखे उस्ताद साल हलाए त भाई भैरवी आहे, उनजी नोटिशन ॿुधाइजंदो पोइ साल पियो कढ हल, पर हाणे त तव्हां वटि 24 कलाक खीसे में आहे कमु, ईअं सम्झो त बाबा तव्हांजी दिलि चए त सिखो, उस्ताद फलाणो ख़ान ॿुधो, उस्ताद फलाणो ख़ान ॿुधो, त सभु तव्हां ॿुधी, पर हाणे सिखण वारो शौक़ु कोन्हे, हींअर हर को चए थो नालो थी वञे। अच्छा, हाणे नालो त यज़ीद जो आहे, पर हुनखे छा कबो? न जीअं तव्हां ॾिसो न ॻाल्हि था कयो त हीअ सोशल मीडिया जी तव्हां ॻाल्हि कई, उन ते माण्हू जेके आहिनि फेमस थिया। हा, मुंहिंजो जेको सुवाल हुयो उहो इहो त चैनल जेको आहे, जी जी ॾिसो शुरूआत चैनल जी जेके हुयूं उन वक़्तु फनकार जो हिकिड़ो घुरायो वेंदो, वीडियो ठाहिया वेंदा, हुन ते महिनतूं कयूं वेंदियूं। मूं बि इहा ॻाल्हि कई त उन टाइम ऑडिशन बि थिए या रेडियो ते, पहिरीं रेडियो पोइ PTV, त भाउ उन में बि सिखणो पियो पए, त भाउ AK में आहे रेडियो ते, त पोइ PTV ते बि हुनजो प्रोग्राम कयो वेंदो, न त सवाल ई इहो थींदो आहे पहिरीं रेडियो ते ॻायो थी, छो रेडियो स्टेट TV कार्ड में बि आर्टिस्ट लिखाईंदा हुआ, रेडियो TV स्टेडियो सिंगर, त इन हवाले सां पहिरीं मेन त रेडियो खां पोइ PTV जे हवाले सां, पर इहो चवंदो मक़सदु उहो बि उस्तादनि खां सिखणो वञी पवंदो, पर हाणे वरी पोइ तूं बाबा पुटु सिखी आहे,
सही। हाणे सिखण लाइ उहो उस्ताद ॾांहुं जॾहिं वञे त साईं PTV ते अहिड़ा कई आर्टिस्ट ॿिया ई अची वेंदा। त हींअर उहो त चाहियां त हिननि चैनलनि सां इहो सहूलियत बि थी ऐं सोशल मीडिया बि अची सिखण बि सवलो थी वियो। को उस्ताद सेखारे पियो त तव्हांखे घर वेठे हाणे पाण सिखण जो शौक़ु न आहे। जी उन टाइम वरी उन्हनि माण्हुनि खे शौक़ु बि हूंदा जीअं उस्ताद मोहम्मद साहिबु चवंदो बाबा आऊं घर छॾे टंडो आदम हलियो वियुसि सिखण जे पुठियां बाबा मंज़ूर अली ख़ान जे पुठियां। त ईअं घर वेठे त उस्ताद बि कोन मिलंदा ऐं रेडियो बि ते बि माण्हुनि खे अलाए कीअं मिले। ॿियो वॾो प्लेटफॉर्म हूंदो भिटशा, माना जेको बि उस्ताद पंहिंजा शागिर्द तयारु करे पियो उन्हनि खे ज़ाहिर अची भिटशा ते बि उस्ताद मोहम्मद जुमन जा कहिड़ा शागिर्द आहिनि, बाबा मंज़ूर अली ख़ान जा कहिड़ा शागिर्द, तॾहिं छो रेडियो बि न हो। त उहो हाणे ॿुधराइजनि किथे जे मूं आर्टिस्ट तयारु कया आहिनि, शागिर्द तयारु कया आहिनि, पोइ इहे हली हली पोइ रेडियो बि थियो, PTV बि थी, इहे उस्तादनि खां ई इहा नॉलेज मिली। पर मक़सदु उन्हनि खे केॾा जतन करणा पिया। त उस्ताद चवंदा तव्हांजे दौर में सहूलियत आहे, तव्हांखे त असांजूं ऑडियो कैसेटूं बि मिलियूं आहिनि जो ॿुधी बि सिखी सघो था। पर असांखे त ईअं बि कोन मिलंदो छो जो दरबार वॾे अमीरनि वटि पियो राग थिए, छो ग़रीबई बातिन जो राग ॿुधे त के हाणे बादशाह जा तॾहिं असीं ॿुधूं उस्ताद सां गॾु वञूं। पोइ वरी अहिड़ा उस्ताद बि घटि आहे, जीअं बाबा मंज़ूर अली ख़ान जहिड़ा उस्ताद बि घटि आहे, घणा त हरूभरू सेखारींदा ई कोन। पर इहो बाबा मंज़ूर अली ख़ान जो थोरो जो जंहिंजा एतिरा शागिर्द जेतिरो सखी गवयो इहो सिंध में गुज़रियो एतिरो ॿियो शायदि कंहिंजा न शागिर्द तव्हां जा कोन ॿुधा हूंदा। उस्तादनि जो जॾहिं ज़िक्र अचे थो त हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त उस्ताद फन ॾियण में कीअं हूंदा आहिनि। कुझु उस्ताद ॿुधाइनि मूं त तमामु कंजूस हूंदा आहिनि, उहो शागिर्द खे एतिरो हलाईंदा आहिनि जो या शागिर्द भॼी वञे या पची वञे। हा न ईअं भॼण जो न हूंदो आहे, उस्ताद उस्ताद ई हूंदो आहे, उहो ॾियण जे लाइ ई हूंदो आहे। पर मक़सदु डिपेंड पाण ते थो करे, छो जो घणनि जो ज़िक्र हूंदो आहे बाबा ही उस्ताद पोइ मूंखे घणनि ॾींहंनि में सेखारींदे। अच्छा माना उहो इहे सम्झो को साउंड कार्ड वठिणो आहे त हू पाण जेको आहे उस्ताद वीचारो अलाए केतिरा जतन कया हूंदा उन सिखण जे लाइ, त उहो बि त अहिड़ी तकलीफ़ सां ई ॾींदो न बाबा इहो कमु ईअं कोन्हे, न त वरी अहसासु पवंदो थिए। छो जो हिन में असां जंहिंमें आहे फील्ड में मुरादबंदी, अवल ॻाल्हि त उस्ताद इहो सेखारींदो बाबा उस्ताद एक सेवा नेक, सेवा सभिनि जी करणी आहे, इज़त सभिनि जी करणी आहे। ईअं न त आऊं फलाणे ख़ान जो शागिर्द आहियां त मोतबर थी वियुसि, इहे न हुनजी पहिरीं उन्हनि में बि मुरादबंदी। त पहिरीं त मेन शइ असांखे उस्तादनि वटां मिली बाबा मुरादबंदी हुजे, पोइ दुआ पाणे थी वेंदी। पोइ फिदा हुसैन बाग़ साहिब खे का शइ ॾियणी हूंदी त तोमें मुरादबंदी हूंदी त पाण ई हुनजी दिलि चंदी तोखे ॾेई छॾींदो, पर पाण में हूंदी तोमें हीअ त चवंदो छॾी हिन खां ईअं चङो आहे। त उस्ताद बि ईअं चवंदा त माना पहिरीं ॾिसूं त सही, हिनखे आज़मायूं सही त हली बि सघंदो या इहो झटि मंगणी बच वारो कमु त को नालो थिए। त पोइ उस्ताद मुंहिंजी वारनि बि जतन कढिया। हा माना बाबा उस्ताद मंज़ूर अली ख़ान त आख़िर में विया आहिनि, पर पहिरीं जिन उस्तादनि जा ज़िक्र कंदा रुॻा को ॿुधण जे लाइ तयारु न। हा को चए बाबा पंहिंजो कमु करिजे, रियाज़ कनि तॾहिं पंहिंजो माना छो इहे ॿुधी वञे। हिकु त थोरी तैसुबादी बि हूंदी त भई सिंधी आर्टिस्ट आहे, इहा रवायत शुरू खां को अॼु जो कोन्हे, इहो अज़लो चोट चुड़ी आहे इहो कमु बि। त इन हवाले सां पोइ जीअं पोइ उस्ताद तॾहिं चवंदो मंज़ूर अली ख़ान जहिड़ो सखी गवैयो पैदा न थियो, जीअं उस्ताद अनवर बिस्तड़े, पंहिंजो उस्ताद कमर हुसैन सुमरो साहिबु, पंहिंजो फ़कीर ख़ादम हुसैन, उस्ताद गुलज़ार अली ख़ान, वहीद अली ख़ान जहिड़ा पैदा कया। त जहिड़ो पाण खे पैदा करे विया, माना अॼु बि हुननि जी साराहने करे जो पाण हुननि जो ज़िक्र हले थो त उस्ताद जो बि हले थो, पाण जेके न ॾेई विया आहिनि उहे असांखे बि यादि न आहे। अच्छा हाणे जीअं ज़िक्र कयो तव्हां त असां अॼुकल्ह ईज़ी थी वियो आहे सिखणु, माना आसान इन करे थी वियो आहे त तव्हां यूट्यूब ते कंहिं बि उस्ताद खे ॿुधी सघो था। पर उनजे बावजूद बि यूट्यूब ते तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदो त ही सुर ही आहे, उस्ताद तव्हांखे ॿुधाईंदो, उहे उस्ताद हाणे मौजूदु आहिनि भला? उहे बि उस्ताद आहिनि, माना हाणे हर वर्जन आहे। ऐं इहे बि चवां न माना तव्हांखे भैरवी कीअं ॻाइणी आहे, आ कीअं करणी आहे, सभु रियाज़त हर शइ मौजूदु आहे यूट्यूब ते। उहा शइ त आहे कान जेका उन्हनि छॾी हुजे। सही बाबा फलाणे ख़ान जी भैरवी ॿुधो, फलाणे ख़ान जी भैरवी ॿुधो, माना भैरवी ॿुधो त हाणे हुन में कई उस्ताद सलामत अली ख़ान जी ॿुधो, बाबा फ़तेह अली ख़ान जी ॿुधो। अवल त शौक़ु जेके हूंदो उहो ई हिन ॾांहुं ईंदो, जंहिंखे शौक़ी न हूंदो उनखे त भले सॼी राति पिया सम्झाईंदो छा कंदो, उहो गुनगुनाईंदो हूंदो जेको उनखे इश्क़ु हूंदो न, त उनखे पाण ई ख़बर पवंदी त हीअ सुर में बि आहे या हीअ उस्ताद मुंहिंजी पसंदि जो आहे। लाज़मी न आहे त उहो को ताहिर मिठू जो शागिर्द थी वञे, हुनखे जे शमन मीराली वणे थो त उनखे शमन साहिब खे ॿुधी सघे थो। छो जो रूहानी त कंहिंखे बि रखिणो पवंदो आहे, छो जो आइडिया त पोइ सिखो कंहिंखां बि, पर तव्हांखे ज़हन में हिकिड़ो त रखिणो पवंदो त मूंखे माइंड कहिड़ो आहे, मुंहिंजो आइडियल कहिड़ो आहे। हाणे सिखिया थी कंहिंखां, पर आइडियल मुंहिंजो उस्ताद मोहम्मद साहिबु आहे। अच्छा सर, जेकॾहिं हाणे असां हिन जदीद दौर जी ॻाल्हि कयूं था त हिते जेका आहे पुराणी जेका शाइरी हूंदी हुई ऐं म्यूज़िक हूंदी हुई उहा ॾाढी रिच हूंदी हुई। अॼुकल्ह जी शाइरी ऐं म्यूज़िक में कुझु शयूं अची वियूं आहिनि,
त तव्हां कीअं था ॾिसो, छाकाणि त तव्हां उहो दौर बि ॾिठो जंहिं उस्ताद जी, जी, तव्हांखे जी। सेखारियो, हीउ दौर बि ॾिसो था, त उन में छा फ़र्क़ु आयो आहे या तव्हां कीअं था फील कयो? फ़र्क़ु इलाही आहे। हाणे छा जो उन टाइम सचा साज़ जी ऐं सचा ॻाइण बि हूंदा, माना भले जे हारमोनियम आहे, बेंजू आहे, असांजा देसी साज़ इहे तक़रीबन घटिजी विया आहिनि, सही जिन जे करे लुत्फ़ु हूंदो हुजे। जलाल चांडियो बि हले पियो त उन सां बि असांजो लोक म्यूज़िक पियो हले। लॻंदो। हा, जे असांजो घड़ो थियो या असांजी ढोलक थी, असांजी खड़ताल थी, चपड़ी थी, हाणे इहे साज़ चयो हींअर बि अमां माई भागी खे ॿुधंदासीं त उहा बि कमाल। हाणे उन टाइम को एॾो को झनकारूं आई न हुयूं, पर हिकिड़ो राग जो असरु, ॿियो म्यूज़िक जो घटि, महिनत सिंगर जी घणी हूंदी। सही हींअर म्यूज़िक घणो आहे, सिंगर खे त अफेक्ट पिया हलाइनि, पोइ जेको नाहे ॻाइणो सो थी थो वञे। स्टूडियो अहिड़ा खुलिया पिया आहिनि फर्स्ट क्लास। ऐं चवंदो त भागत साहिबु माशाल्लाह जे सुभाणे मूं जहिड़ो बि मूड ते आऊं बि उन्हनि फनकार में थी वेंदुमि जेके स्टेज ते दिल्ली सौ में घणी इज़त ॾिनी वञे। ऐं शाइरी जो हवालो बि, शाइरी बि कई नवां शाइर बि असांजा कमाल। माना उन टाइम जे सूफ़ी शाइर हलनि पिया त आलिफ मौला साहिबु बि हले पियो, वरी उस्ताद बुखारी जिन जो बि दौर हले पियो, तबसुम साहिबु थियो, पंहिंजो अलीगुल सांगी साहिबु थियो, आकाश अंसारी साहिबु थियो, अयाज़ गुल, पर हर कंहिंजो, पर हर कंहिं सिंगर ते पंहिंजो हिकिड़ो सूट पियो करे शाइर। बाबा मोहम्मद साहिब जे बाबा आकाश जे वक़्तु ई जोगी जाॻिया, बिल्कुलु माना उन्हनि ते सूट कनि पिया। वरी जे अचूं पिया तोखां थींदे धार, अयाज़ गुल साहिब ते त सादिक ते सुहे पियो, या शेख अयाज़ साहिबु सादिक ते सुहे पियो। बिल्कुलु त हर आर्टिस्ट ते वरी हिकिड़ो भाग थींदो आहे सही। त भाई हीअ वरी हिन सां ई ठहे थो, हिनखे यार ॻाए त उस्ताद बुखारी खे ॻाए त यार मंदू सिखियाणी ॻाए। जेकर ॾिठो वञे त हाणे हिकिड़ी तरतीब था ॾिसूं, जी, हुन में उहे फनकार जेके जी। सुरीला हुया, जी, जी। जिन्हनि ॻायो, पंहिंजो नालो कमायो, जी जी उहे हींअर आउट आहिनि। अॼुकल्ह उहे मशहूरु आहिनि जेके अवाम ॻाइनि था, जी 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 अवामी शाइरी ॻाइनि था। जी जी ॿुधणु उहो रेशो घणो थी वियो आहे न, ॿुधणु माना इन्हनि खे घणो थी वियो आहे। ऐं असांजे मीडिया बि घणो इन ते ज़ोर ॾिनो। बाबा आशिक़ मजबूर आहे जे चैनल ते हले पियो, त हाणे जेको नंढड़े ॿार त इहा शइ ॿुधी, हुनखे त भले उस्ताद यूसुफ लॻी रखणु ॻाए, पर हुनखे त उहो ई वणंदो जेको आशिक़ मजबूर आहे। त इहे असांजो चैनलनि जो बि थोरो किरदारु हिन में जे नाराज़ न थियनि, त इहो हिकिड़ी शइ तव्हां घड़ी घड़ी था ॾेखारींदो त माण्हू खे त उहो ई ज़हन में वेहंदी न, तव्हां उहो पुराणो ॾेखारियो त इहा शइ उहा ई हलंदी। जे माका जे शइ खे खणियो आयो कासिम माका, त उन त को बि डिस्को या को माइकल जैक्सन त कोन पियो कंहिं ॿुधो न, उनखे उहो ई ॿुधंदो यार हीअ न शइ सुठी आहे। सही त असां वटि वरी पोइ ईअं कमु मिक्स हलीम थी हलियो, त सुठो बि हले पियो, हू बि हले पियो, पोइ हाणे चैनल बि हलाइणो, घर बि हलाइणो, पोइ हाणे बड़ी मुल्क जो कुंभ लाहिणो। अॼुकल्ह जे फनकार जो जेको कमाई मतिलबु जी। चैनल बि पैसा कोन था ॾियनि। जी जी ठीकु आहे, ऑडियो कैसेट जो बि ज़मानो न, न, कोन्हे न, को, हाणे न। ठीकु आहे, पोइ फनकार जो घर कीअं हलंदो? फनकार जो हाणे वरी प्रोग्राम बि वधिया आहिनि, माना फंक्शन्स बि वधिया आहिनि। जीअं अच्छा। माना पंहिंजा एतिरा प्रोग्राम घटि थींदा, माना को बाबा हाणे लतीफ़ सरकार जो मेड़ो थिए, सही या वरी को ओपनियर थिएटर में या सिंध म्यूज़ियम में को प्रोग्राम रखियो वञे, या वरी इन में पंहिंजो लतीफ़ाबाद मेराणा, माना क़िस्मती। सही हाणे इहो आहे जो माण्हू जो पंहिंजा प्रोग्रामी इवेंट, बाबा अॼु फिदा हुसैन भागत साहिब सां रिहाण आहे, हाणे इहे प्रोग्राम बि घटि आहे, सही इहे बि कोन आहे। हींअर रिहाण आहिनि, शामूं आहिनि, माना कंहिं न कंहिं हवाले सां एंटरटेनमेंट आहे सही, कंहिं शाइर सां, कंहिं सिंगर सां, पर इहो रवाज बि माना रोज़ी हले पई। हाणे एतिरा म्यूज़िशियन बि कोन आहिनि टाइम जेतिरा हींअर आहिनि, सही एतिरा वॼाइण वारा कोन, एतिरा स्टूडियोज़ कोन आहे जेके हींअर आहिनि। हींअर तव्हांखे मेडिकल स्टोर घटि, म्यूज़िक स्टूडियो घणा मिलंदा तव्हांखे। उन्हनि जो आउटपुट छा आहे? पर आउट इहो आहे जो कमु हले पियो न, पोइ किथे लाॾा हलनि पिया, किथे सेरा हलनि पिया, माना कमु हले पियो, पर को बि बुखियो न आहे वेठो सिंगर, हर कंहिंजी पंहिंजी आहे, को कंहिंखे ॻाए वेठो, को कंहिंखे ॻाए वेठो आहे। इन सां मूंखे हिकिड़ी जेका शइ थी यादि अचे त अॻु में ऑडियो ट्रैक ते वॾी महिनत जी, थींदी, जी। लाइव म्यूज़िक ईंदा, इंस्ट्रूमेंट्स ईंदा। अॼु चवनि था अकेलो फनकार अचे, बाक़ी कमु असांजो आहे। बसि चवां थो कमु सॼो तयारु आहे। कीअं आहे मतिलबु? बसि उहो इंग्लिश हिकिड़ो माना हिकिड़ो सॉफ्टवेयर आहिनि, कुझु पंहिंजो कीबोर्ड्स अहिड़ा अची विया आहिनि जिन में तव्हां सॼो म्यूज़िक करे सघो था। तव्हां बसि इहो म्यूज़िक माना बेरोज़गार जे करणो आहे म्यूज़िशियन खे, तव्हां वठी न वञो, रुगो हिकिड़ो कीबोर्ड वारो प्रोग्राम में वठी वञो, सॼी राति उहो कमु कंदो। सही बसि हिकिड़ो घोर खणण वारो अलॻि हुजे, पोइ कीबोर्ड वारे खे खणी उन्हनि खां 500 मथे ॾेई ईअं बि कमु हले, पर उहो कमु आहे राति गई बात गई, सदा हयात कमु न चइबो हुनखे। त सदा हयात कमु उहो आहे जेको हले थो, भले 3 म्यूज़िशियन ते हले तॾहिं बि हले पियो। हीअ माना सिर्फ़ु वक़्तु ई आहे, वरी ॿिए ॾींहुं कंहिंखे यादि बि कोन्हे। या हाणे तव्हां पुराणा इंडियन गाना ॿुधंदव, या वरी असांजे सिंध जा पुराणा रागी ॿुधंदव, उहो तव्हांखे हींअर बि वणंदा। वरी
अॼुकल्ह जो इहो आहे जो को बि आर्टिस्ट महीने खां पोइ तव्हांखे वणंदो ई कोन जेसि ताईं हुनजो नओं आइटम कोन अचे सही बसि हाणे कमु ईअं पियो हले बसि वरी रोज़ माण्हू खे नवाण खपे जेको ॾिठो वियो आहे अॼु मूंखे सम्झ न आयो आहे त हर एक्टर जेके हुया जी उहे बि हाणे सिंगर थी विया आहिनि ठीकु आहे जी जी जेके सुर न आहे उहो बि सिंगर थी वियो आहे इहो अहिड़ी कहिड़ी कमाई आहे जंहिंमें हर को इन पासे थो अचे जेको वॾो टैलेंट छॾे करे बाबा एक्टरनि त वीचारा वेल में हूंदा शुरू खां ई माना उन्हनि जे लाइ इहो हूंदो जो PTV जो चेक जॾहिं मिले छो सिंगर त वरी बि किथे न किथे जुगाड़ हुनजो महफ़िल में हेॾा होॾा थी वेंदो पर वरी के शो अहिड़ा थींदा जंहिंमें ऑर्गेनाइज़र बि वरी असांजा एक्टर ई हूंदा गुलाब चांडियो साहिबु पंहिंजो महमूद सिद्दीकी साहिबु बिल्कुलु इहे हूंदा तॾहिं ऐं बाबा काजल बख्श मिठू सागर नंढिड़ो हूंदो पोइ इन्हनि जा पोइ इहे ऑर्गेनाइज़र हूंदा पोइ इन्हनि जे टिकेटूं माण्हू इन्हनि जी PTV ते माण्हू तरसंदा अरे गुलाब चांडियो अरे यूसुफ अली हवाई गुलाब चांडियो आयो भाई सलाउद्दीन तुनियो आयो आहे माना इन्हनि ते कार्ड हलंदा पोइ उन कमाई मां बाबा हिननि जो जान बि थींदो इहे शो थींदा बाबा हुते नाटक शो बि आहे फलाणे तरफ़ां म्यूज़िक शो आहे पर उन में ही आर्टिस्ट ईंदा माना पोइ ॻाइणो भले कहिड़ो बि हुजे उनजी एतिरी न हूंदी त एक्टर ईंदा यार ते हुन सां मिलंदासीं हाणे उहो वटि कमु हो किरदारु हो उहो वक़्तु हो छो हेॾी सोशल मीडिया कोन्हे एॾा चैनल कोन आहे पर उन खां पोइ अचण खां पोइ जो हाणे हीअ नवाण अची वई त हाणे सिंगर बि हाणे उहो उते PTV ते उहो जान न आहे आर्टिस्टनि खे उहो मौक़ो सिंधियुनि खे त शुरू खां ई कोन थो ॾिनो वञे इहो अॻे ई खां सिलसिलो हुते लिखियलु आहे शायदि को सही सो एग्रीमेंट में त उन खां हवाले सां पोइ हाणे छा त कनि भला एक्टर बि वीचारा उन्हनि खे भला भई पेट ॾिनो आहे ऐं ॿियो जो अहिड़ो ॻाइणु सस्तो थी वियो आहे सोलो सही त उन्हनि खे उन टाइम न त गुलाब चांडियो बि सिंगर थी वञे हा पर उनखे ख़बर ई त PTV ते बाबा महिनत जे सिवा त कंहिं सिंगर खे कोन था अचनि ॾियनि न त अरशद महमूद साहिबु एक्टर थियण जो थी सिंगर वियो सही जीअं नदीम साहिब इलाही चवंदा आहिनि केॾो वॾो एक्टर आहे हालांकि उहो सिंगर थियण वियो पर न भाउ सिंगिंग में कामयाबु न थियो उनखे बि एक्टर थियो हाणे एतिरी सोच रखंदड़ ई वरी उहे पंहिंजे उन ईमान सां मज़बूत हा मानो इहो असांखां ज़ोरा जो न कबो हींअर त तव्हां इहो चई कोन था सघो त मूंखां कोन थींदो जो कंप्यूटर पियो आहे हर नवाण पई आहे तव्हांखे तव्हां रुॻो घरु वञो पर सुबुह जो तव्हांखे गानो मिली वेंदो गानो तयारु हूंदो अच्छा हीअ ॾिठो वञे थो त अॼुकल्ह जेके कुझु बेसुरा ख़ैर हू त हुननि जे पंहिंजे तौर ते सुर वारा आहिनि जी 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 मूंखे ग़लती थिए थी मां हुनखे बेसुरो थो चवां पर उन्हनि फनकारनि खे आम आवाम घणो तरगीब ॾिए थी उनखे प्रोमोट करे थी त इन सां जेको असुलु आर्टिस्ट आहे उनखे नुक़सानु थींदो या न बिल्कुलु थींदो बिल्कुलु कूड़ खे माण्हू हथु ॾियारियो हूंदो उहो कूड़ ई तव्हांखे उहो ई सवेर ॿुधाइनि तव्हांजे सवाल ॾियो हलंदो चंद ॾींहं को हमेशह कोन हलंदो वरी पोइ माना जीअं शमल साहिब जूं काफ़ी शयूं ॻाइनि पर तव्हांखे हीअ हसी ज़िंदगी माना हींअर बि वणंदो सुभाणे बि वणंदो ईअं काई शयूं हुननि जूं बि ॻायल आहिनि की हुननि खां ॻारायूं वयूं आहिनि लाज़मी हुननि जो कंपनी जो हिकिड़ो ऑडियो जो पंहिंजो सिस्टम आहे पर इहे अहिड़ियूं शयूं इन्हनि खे त कटण लाइ भले केरु अचे केतिरो बि ईंदो पर वरी बि हू शइ बरक़रार हूंदी त सुठो ई आहे बाक़ी हीअ हाणे वक़्तु ई हलंदो वक़्तु ई कमु आहे पोइ हाणे हुननि जा ओतिरा ॿुधंदड़ बि हुननि जा ओड़ा ई आहिनि न उन में ॾिसो न उन सां थिए छा थो मिसाल तौर जेके महफ़िलूं थियनि थियूं या अहिड़ियूं थियनि थियूं अहिड़नि बेसरनि खे घुराए करे भले तव्हां एंटरटेन थियो पर तव्हां कंहिं हक़दार जो हक़ मारियो था न उहे चवनि था हुननि जी ॿुधण जो टेस्ट बि अहिड़ो आहे जहिड़ा कन बोड़ा हूंदा जेको ॿुधंदा जंहिंखे हूंदा त उहे कन पोइ ओड़ा हूंदा न उन्हनि जा पाण कंहिंखे बि वठी हलो त कोन ॿुधंदा त अलाह साईं हिकिड़ो रंग आहे कोई जलाल चांडियो खे ॿुधण वारा कन रखिया अलाह साईं के बाबा हलण फ़क़ीर खे रखे माना हर कंहिंजो मिज़ाज आहे कंहिंखे उर्स कंहिंखे फौजिया सुमरो कंहिंखे केरु पियो वणे तव्हां को अहिड़ो गानो जंहिंखे करण लाइ तव्हांखे कई ॾींहं लॻी विया हुजनि मतिलबु उनखे एॾी महिनत करणी पई हुजे को अहिड़ो तव्हांजी ज़िंदगी में सॉन्ग हा बसि माना आहे त हर सॉन्ग जी महिनत जी माना इहो त आहे ई कोन त कोई हींअर मुतमिन थियासीं त हीअ ईअं थी वियो हीअं काफ़ी माना जेके बि शेख अयाज़ साहिब जी वाई हुई बख्शर मेवारी साहिब मूंखे ॾिनी त इहो उॾार प्रोग्राम जॾहिं KTN जो स्टार्ट थियो जंहिंमें माई निसबानी कंपेयर हुई पोइ नासिर साहिब जो हाणे ॻाइणो 5 ट्रैक ते आहे माना हिते इहो कोन्हे अचां ट्रैक थियो नओं दौरु हाणे असांजो ठहियलु कोन्हे महफ़िल प्रोग्राम त थियनि पिया पर तॾहिं उते बि एॾो बजट न पोइ हाणे रुॻो ट्रैक ठाराए अचो बाक़ी तव्हांखे परफॉर्म में मौक़ो मिलंदो पोइ उन हिसाब सां ठाहे पोइ शेख अयाज़ साहिब जी वाई लिखियलु हुई पोइ शमन मीराली साहिब खे मूं ॻाराई छो असल में ट्यून ठाही मूं मंज़ूर पंहिंजो शमन मीराली साहिब जे लाइ जहिड़ी हुई त हुन अंदाज़ जो इहो मुंहिंजो शौक़ु रहंदो आहे त कंपोज़िंग बि मैडम हुमेरा खे बि ॻाराई आहे सनम साहिबा खे बि ॻाराई आहे सजाई खे बि ॻाराई आहे
हाणे इहो बि शौक़ु मुंहिंजो रहंदो आहे, इहो लाज़मी न आहे त रुॻो ऐं पंहिंजे लाइ ॻाए, पर ॿियनि जे लाइ जीअण बि ज़िंदगी हूंदी आहे। पोइ शमन मीराली साहिब खे उहो मूं ॻाल्हायो ऑडियो में, हिते शुरू में ॻायो उहो हो थी पवे बरसात तूं हाणे न वञ, हाणे न वञ तूं हाणे न वञ, हाणे न वञ तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ, को बि तारो कोन आहे, को बि तारो कोन आहे, आ अंधेरी रात तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ। अच्छा, हाणे कंपोज़िशन में जीअं ॻाल्हि कयो त तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जे वॾनि फ़नकारनि खे बि जेको आहे उहे कंपोज़िशन ॻारायूं आहिनि। जी जी। त के हिकु ॿ अहिड़ियूं कंपोज़िशन्स जेके वॾनि फ़नकारनि में मशहूरु थियूं हुजनि, उहे तव्हां जी, पंहिंजो समन साहब इहा ॻाई, ऐं पंहिंजो अलाह तव्हांखे यादि अहमद साहब खे ॻाराई सिंटी थी हलियो, दिलि चवे थी ओ पीरी तूं मुंहिंजे साम्हूं हुज, मां रुॻो तोखे ॾिसां तूं रुॻो मूंखे ॾिसां, अहिड़ी शयूं। सही। ऐं सनम लाइ तव्हां कहिड़ो जेको आहे अहिड़ो को गीत जेको तव्हां वधीक मां कंहिं ले सिंगार कयां है, ॾिसण वारा छिड़ी विया, ॾिसण वारा छिड़ी विया, कंहिं ले सिंगार कयां है, ॾिसण वारा छिड़ी विया, ॾिसण वारा छिड़ी विया। मतिलबु हाणे जेके इन में जेको मुंहिंजे ज़हन में अचे थो त हाणे अॼुकल्ह जी कंपोज़िशन बि ॾाढियूं मतिलबु कमज़ोर थी जी 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 जी। अॻु में कंपोज़िशन ते महिनत थी बिल्कुलु बिल्कुलु, त उहे शयूं रंग बुलाईंदियूं सोचूं वेंदियूं, जीअं मिसाल तव्हां चयो त ही मां सॉन्ग जेको फलाणे लाइ सोचियो, जी 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 जी, ही सॉन्ग फलाणे लाइ सोचियो, उन लाइ कंपोज़ जी 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 जी, त पोइ ही कंपोज़िशन्स उहे कंपोज़र हाणे काॾे गुम थी विया आहिनि? हा कंपोज़र बि वीचारा काफ़ी उन्हनि खे बि मक़सदु नकल जो दौरु घणो अची वियो, माना इंडियन ते तर्ज़नि ते लिखणु शुरू थी वियो माण्हू, ऐं उहो कमु ईज़ी पियो लॻे, को बि फलाणे जो शाइर फलाणे को शाइर को वरी वीचारो वंड वठी लिखे नालो उन जो पियो कमु सवलो पियो थी वञे, हाणे उन मां हली धुन ठाहिण वारे खे ॾे त वीचारे शाइर खे जाम अचो, सो उन ई हवाले सां जेके केसर जी दुनिया में बाक़ी हाणे असांजी किताबी हवाले सां त इहे केरु कोन्हे जेको उनजो पंहिंजो कमु आहे, उस्ताद बुखारी पंहिंजो कमु आहे, उनजो पंहिंजो पोरियो आहे, हिते वरी वीचारो पोरियो ॿियनि जे नालो ई करिणो थो पए, मजबूरी आहे। हाणे शाइरनि खे पोइ इन करे असां इलाही शाइर जज़्बात में सिंगर बि थी विया, इन ॻाल्हियुनि जे करे त मतिलबु सिंगर जो कमु आहे, हेॾां कंपनी उन्हनि खे 5,000 रुपया 10,000 रुपया मिले ऐं लोड़े उहो बाबा सिलेक्शन कहिड़े दिमाग़ सां, चयो दिमाग़ जो कमु आहे न, हीअ कहिड़ी शइ हिट थींदी, हीअ कहिड़ी सिंगर ते सूट कंदी, हाणे इहे बि ज़हन जो कमु आहे। त उस्ताद जेके कंपोज़िंग बाबा फिरोज़ गुल साहब, बाबा गुलाम अली साहब, तामिर हुसैन साहब जा वाल साहब, ऐं PTV ते फिरोज़ुद्दीन साहब, नियाज़ अहमद साहब, माना वॾा नाला PTV ते साहब मोहम्मद जुमन साहब, पंहिंजूं शयूं कारूं वस कयूं, माना उहे शयूं बि पंहिंजूं ॻाईंदा, अॻे तकलीफ़ सिंगर जी इहा हूंदी त मुंहिंजी पहचान पाण सां थिए, को पराई ट्यून ॻाए न मशहूरु आहे, पोइ चंद आर्टिस्ट हूंदा जिन खे ॻारायो वेंदो हो, बाक़ी त पंहिंजी पाण कंपोज़िशन हूंदी। पोइ इहो बि शौक़ु रहियो त इन हवाले सां मुंहिंजो अञा ताईं शौक़ु हूंदो आहे, पोइ एॾो लाज़िम न आहे त वाह मूंखे पाण जे लाइ न आहे, इहा मुंहिंजी दत आहे जे इन्हनि ॻायो तॾहिं मुंहिंजी। अच्छा, एॾो कमु करण जे बावजूदि तव्हां काफ़ी अरसो स्क्रीन तां गुम रहिया, जी 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 जी, उन जेके ख़ासि कारण आहिनि या जेको आहे दिलि न चयो ॻाइण खे? हा न, मक़सदु वरी उहो माहौल नथो मिले, माना जेको असांजी दिलि थी चए त वरी उहा न आहे, जे असांजी ॻाल्हि सीरियस आहे त हुते मश्किरी आहे, माना उहो जहिड़ो हितां ॿुधणु हितां कढणु, माना उहो ॻाल्हि छो असां एज वरी एतिरी न आहे न, उहो चवंदो आहे मिड़ेई पियो ख़बर करे त हीअ हिकिड़ो ज़हन ईअं उते ई ईअं न आहे, माना जे इंडिया में कंहिंखे टैलेंट थो ॾिठो वञे, हाणे कोक स्टूडियो ते हो त हुन ते अलाउ न हूंदो त ॿ सिंगर पाण में वियनि, माना हुननि जो हिकिड़ो पंहिंजो डिसिप्लिन त बाबा ही फिदा हुसैन भाग साहब वेठो आहे त ताहिर वेठो ईअं गॾ में, त मतिलबु हिननि खे हिकु ॿिए आइडिया ते ख़बर पए त तूं छा ॻाईंदे ऐं छा, हे हर कंहिंजो पंहिंजो कमु हुजे, पर उन बावजूदि मूंखे विहारे त तुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कमु आहे, हाणे हिन में आइडिया त हुननि खे मुंहिंजो सिंधड़ीअ में भंबोर में, सिंधड़ीअ में भंबोर में, इहा नवाणवे कम में कुझु त नवाणवे शइ त पुराणी हुननि सिलेक्ट कई, पर हाणे हुन में कुझु त वरी पंहिंजो बि हुजे,
त चयो यार कमाल, त मुंहिंजो इहे पंहिंजी सोच सां पोइ वरी इहे म्यूज़िक जो कमु बि हुनजो कमाल, वरी उन में बि सलाह हले पई यार हिते हीअं हुजे, वरी मूंखे एज खे कोन था ॾिसनि कम खे पिया ॾिसनि, त हिते वरी असां वटि घटि आहे। ईअं वरी आऊं पुछां भागत साहिब खां, वरी भागत साहिब वरी अलाए छा सम्झे, माना हुते इहो न आहे, हू चवंदो कमु अचे, पोइ भले भागत साहिब खां अचे, ताहिर खां अचे, असां हिते नाले ते ई क़ाबू थी वञूं, सही। त वरी हिते ताहिर जो नालो थी थो हले त पोइ मुंहिंजो छा थींदो। अच्छा, ऑडियो ऐं आइडियाज़ ऐं कंपोज़िशन इन जी चोरी बि थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इहा थी वञे, इहा थी वञे मक़सदु हींअर त सिखणु चवंदो न हिकिड़ो चोरी करणु बि सवलो आहे। बाबा रेसल पहले भागत साहिब ऐं ताहिर सॼी राति ट्यून ते लॻाए छॾी बारे ते, पर ॿियो विचां केरु आयो भरे सुबुह जो रिकॉर्ड बि थी, हाणे असां ई हड़ो भई इहो कमु भले पोइ छा चवंदा आहिनि भितियुनि खे कनि, भितियुनि खे कनि इहे कनि, अॻे पढ़ाॾो सो सॾु ऐं अॻे गॾु ॿुधण में बचिया त हाणे पाण इहे न सम्झूं, पर पुठियां पधि पढ़ंदा केरु आहे त ॿुधो थो वञे, त इन करे हू मोबाइल ई जमा करे छॾींदा, माना बाबा पंहिंजो तव्हांजो कमु ख़तमु थिए, रेसल ख़तमु थिए, पोइ खणिजो, माना कोन थियो हुनजो प्रेशर इहो कमाल। बाक़ी बाबा तव्हां छा खाईंदो छा पीअंदो, माना तव्हां पंहिंजे इहो ख़ुशि थी वञो त को टेंशन जो कमु ई न आहे। अच्छा, हाणे इन फ्यूचर जी जी तव्हांजा कहिड़ा प्लान्स आहिनि, या छा पियो तव्हांजो अचे, को नया आइटम्स या के नयूं शयूं, तव्हां छा ते कमु करे रहिया आहियो? जी जी, हींअर त ऑडियो लैब ते ॿुधायोमांव त कमु हलियो पिए, उस्ताद बुखारी साहिब खे मूं कंपोज़ कयो आहे ऐं पंहिंजो इरफान समो साहिब हुनखे म्यूज़िक डायरेक्शन ॾिनी आहे, असांखे हुनखे ख़ुशि रखे सो यादि कयो। पर हाणे इहो 360 ते असांजो हाणे थींदो मीडिया ते इहो प्रोग्राम, माना हूअं बि चऊं था हिकिड़ा वरी कचहरियूं करे हलिया वेंदा आहिनि, पर असीं चऊं था हिन प्लेटफॉर्म जे थ्रू त हिकिड़ो म्यूज़िक जो भाउ इमरान खे बि चवंदुसि, असां साहिब खे बि चवंदुसि, त मक़सदु हिते असांजो पैसनि जी कुझु न आहे, पर कई टैलेंट रुकियल आहे जिन जूं हसरतूं आहिनि, जेके नथा अची सघनि, त हाणे उन्हनि जे लाइ हिकिड़ी सहूलियत आहे जो असां वटि हीअ शयूं मौजूदु आहिनि, तव्हां वटि कैमरा मौजूदु आहिनि, भला असां वटि खणी ढोलक बाजो मौजूदु हूंदो, पर उन ते बि पाण ई ईंदुमि त कुझु आऊं बि न, ॾिसो न, जेको टैलेंट हूंदो आहे न उनखे भराव जी ज़रूरत पोइ पवंदी आहे, जॾहिं उन लेवल ते अचे त सही। हा, त उहे नवां इलाही चेहरा आहिनि, नवां आवाज़ आहिनि, जिन खे वीचारनि खे मिसगाइड कयो थो वञे, पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त अॻिते अचनि। जीअं हाणे वाजिद अली सिद्दीकी मुंहिंजो शागिर्द आहे, सफदर अब्बास, शोएब अली पंवर, जानब अली, पर मुंहिंजो जेलस न रहियो, पर नालो रहे न, माना हिननि खे सिखण जो शौक़ु आहे, तोखे सेखारींदो आहे त थी भला ही कुझु न कुझु थी, पोइ हाणे मूंखे तव्हांजा 5 रुपया न खपनि, असांखे इज़त खपंदी, भाउ हिननि मां केरु कुझु थियो, कोशिशि इहा रही आहे। हाणे वक़्तु असां वटि जेके आहिनि हमेशह रसो छिकींदो आहे, चवंदा त जेको असां वटि गिरगिलो नथो थिए, असां टाइट थी वियो, पर वरी मिलो इंशाल्लाह। असीं चवंदासीं त प्रोग्राम जे आख़िर में तव्हां असांखे को पंहिंजे पसंदीदा ऐं बहितरीन क़िस्म जो को गीत ॿुधायो, जेको जॾहिं बि ऑडियंस ॿुधे त यादि उन्हनि खे अची वञे त असांजा सुरीला फनकार अञा मौजूदु आहिनि। न, असांजो प्यारो भाउ मुंहिंजो त उस्ताद घराणे मां बि ऐं मुंहिंजो दिली दोस्त बि पोइट फ़क़ीर मौज़म मोरा हुनखे जनम जाई ॾे, पोइ महिराण टीवी ते हुन ॻाराई पंहिंजी शाइरी, वाह जी दिलि लॻी था कयो, दिलि ॾेई पोइ ठगी था कयो, वाह जी दिलि लॻी था कयो, वाह जी दिलि लॻी था कयो, दिलि ॾेई पोइ ठगी था कयो, हे दिलि ॾेई पोइ ठगी था कयो, केरु चवंदो अव्हां खे चङो, हे केरु चवंदो अव्हां खे चङो, कहिड़ी कंहिं सां चङी था कयो, दिलि ॾेई पोइ ठगी था कयो, हे दिलि ॾेई पोइ ठगी था कयो। अच्छा, मुंहिंजी जेका ज़ाती ख़्वाहिश आहे, मां तव्हां खां ॿुधंदुमि त मुंहिंजी ख़्वाहिश आहे को सराइकी तव्हां जेकॾहिं को गीत तव्हां ॻायो हुजे, काफ़ी आहे, बाबा वहीद अली साहिब जी ॻाइनि, जी साईं। लुट लिती दिलि साडी साडी, हुण करे ने माणा, लुट लिती दिलि साडी साडी, हुण करे ने माणा, हुण करे ने माणा,
हुण करे ने माणा लुट लिती दिल साडी साडी हुण करे ने माणा वेख के तेरियां बेपरवाहियां हो वेख के तेरियां बेपरवाहियां रूह असांदा कुमाणा कुमाणा हुण करे ने माणा हुण करे ने माणा हुण करे ने माणा लुट लिती दिल साडी साडी हुण करे ने वॾी महिरबानी सर, तव्हां हिते असांजे प्रोग्राम में आया, तव्हांजा लख थोरा। अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे, महिरबानी यादि कयो। नाज़रीन, इंशाल्लाह ॿिए प्रोग्राम में असां वरी पंहिंजे नयनि महिमाननि सां गॾु हूंदासीं ऐं असां इहा कोशिशि कंदासीं त जेके असांजा महिमान अचनि था, जेसिताईं असांजी कचहरी मुकमिल नथी थी सघे, उन्हनि खे वरी बि घुराए तव्हांजा उहे सुवाल, तव्हांजूं उहे ॻाल्हियूं उन्हनि सां वरी पुछी ऐं तव्हां ताईं पहुचाइजनि। तव्हांजी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।